अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, अज असो सफ़र है पीर तरीक़त रहबर शरीयत हज़रत अल्लामा मौलाना मुफ़स्सिर कुरान मौलवी मोहम्मद इदरीस डायरी बुलबुल मदीना ॾा, जंहिंमें कंदासीं साईं जन सां सॼी ज़िंदगी जे बारे में गुफ़्तगू ऐं दीदार कराईंदासीं अव्हां खे साईं जन जी लाइब्रेरी जो, ऐं अव्हां खे ॾेखारींदासीं उहो दर्सगाह जिथे साईं दीन जी तइलीम हासिल कई ऐं ॾेखारींदासीं अव्हां खे साईं जन जा उहे मदरसा जिथे केतिरा ई तालिब इल्म क़ुरान पाक जी तइलीम हासिल करे रहिया आहिनि ऐं दर्स निज़ामिया जो कोर्स करे रहिया आहिनि। अहले सुन्नत जी आहीं जान, अहले सुन्नत जी आहीं जान, साईं मोहम्मद इदरीस डाहिरी, साईं मोहम्मद इदरीस डाहिरी। अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं हिन वक़्तु असां हज़रत अल्लामा मौलाना बुलबुल मदीना सिंध साईं मुफ्ती मोहम्मद इदरीस डायरी जन जी लाइब्रेरी में मौजूदु आहियूं ऐं साईं जन जा फ़र्ज़ंद साईं अल्लामा मौलाना साईं असदुल्ला डायरी साहिबु असां सां गॾु आहिनि। साईं जन खां पुछंदासीं त हिते कहिड़ा कहिड़ा किताब मौजूदु आहिनि, कहिड़ा कहिड़ा तफ़सीर मौजूदु आहिनि। साईं थोरो तारीफ़ कराइजो, हिते कहिड़ा कहिड़ा किताब लाइब्रेरी में? अल्हम्दुलिल्लाह काफ़ी तइदाद में असां वटि जेके आहिनि हिते अरबी जेको असां वटि ज़ख़ीरो आहे तमामु घणो आहे। फ़ारसी किताब आहिनि ऐं कलमी किताब बि आहिनि। अच्छा। ऐं इंशाअल्लाह जेके असांजे लाइब्रेरी में किताब आहिनि, ईअं चवंदासीं त जेकी पूरी सिंध में जेके बि लाइब्रेरियूं आहिनि त काफ़ी उन्हनि में जेके नायाब किताब असां वटि आहिनि मौजूदु आहिनि। ऐं तक़रीबन जेके बि अरबी ज़ुबान किताब जेके आहिनि तमामु घणा आहिनि। साईं जेके तफ़सीर लिखिया आहिनि ऐं ख़ासि करे अरबी मवाद जेको असां वटि तमामु जेको आहे हिते घणो आहे। हिते साईं जन जा किताब आहिनि या ॿियनि ॿोल? बिल्कुलु साईं जन जा बि आहिनि ऐं काफ़ी जेके उलमा जेके आहिनि उन्हनि जा जेके सिंधी में किताब लिखियल आहिनि, उर्दूअ में लिखियल आहिनि। हर मकतब फ़िक्र जा किताब जेके आहिनि, अहले सुन्नत जा, अहले तशरीह जा, छो जो हर किताब मां जेको आहे दलील वठिणो थो पए, हर किताब खे जेको अॻियां रखिणो थो पए त हुननि जे मसलक ऐं असांजे मसलक में फ़र्क़ु और डिफरेंस जेको आहे कहिड़ो आहे, हुन सां हर मसलक जा किताब जेके असां वटि मौजूदु आहिनि। माशाअल्लाह, ही मदीने वारे साईं जो इश्क़ आहे जो साईं जन सॼी ज़िंदगी पंहिंजी हिन किताबनि सां मोहबत कई ऐं पंहिंजे बचड़नि खे बि उहा तइलीम ॾिनी त मदीने वारे साईं जे दीन जी ग़ुलामी ॾींदा अचनि पिया। साईं जन जी लाइब्रेरी जो दीदार कराईंदासीं। त असां तरतीब किताब जी अञा काफ़ी रहियल आहे, काफ़ी तरतीब ठाहे चुका आहियूं। त जीअं असां सिलसिलो शुरू कयो त पहिरीं तफ़सीर आहे, तफ़सीर खां पोइ हीअं हलिया ईंदासीं वरी हदीस जा किताब, वरी तारीख़, वरी तसव्वुफ़, वरी फ़िक़्ह, उसूल फ़िक़्ह। माशाअल्लाह, माना तरतीब असां अहिड़े हिसाब सां काफ़ी कयूं पिया ऐं कुझु रहियल बि आहे। हाँ तफ़सीर लिखियो क़ुरान जो आतो है, तफ़सीर लिखियो क़ुरान जो आतो, करम कयो थई ही रहमान, करम कयो थई ही रहमान, साईं मोहम्मद इदरीस डाहिरी, साईं मोहम्मद इदरीस डाहिरी, इदरीस डाहिरी अहले सुन्नत जी आहीं जान। लाइब्रेरी जो दीदार कयोसीं, दिलि ख़ुशि थी वई, बाग बार थी वई। तव्हां खां इहो पुछंदासीं त साईं जन जा किताब केतिरा लिखियल आहिनि? साईं अल्हम्दुलिल्लाह हिन वक़्तु बि साईं जन जी तबियत नासाज़ आहे, जी जी, पर पोइ बि उनजो कलमी जेको कमु आहे अल्हम्दुलिल्लाह हलंदड़ आहे। अच्छा, पर जेको हीअं माना जेको किताबनि जो अहम जेको कमु आहे त साईं जन जी तफ़सीर आहे। जी, तफ़सीर हीअ आहे अहसनुल बयान। माशाअल्लाह। हीअ जेको आहे 9 जुल्दनि में असां छापरायो ज़ियाल क़ुरान लाहौर वारनि खां। अच्छा, उहो पुराणे दौर में जेका कंपोज़िंग हुई उन में इलाही सारा जेके स्पेस हुया, जी जी, पोइ हाणे असां स्पेस घटि करे हिन वक़्तु असां जदीद तौर सां हुनखे कंपोज़ करायो आहे हिन तफ़सीर खे 5 जुल्दनि में, जंहिंजो कमु हले पियो। अच्छा, इंशा ताला असांजी कोशिशि इहा आहे त हिन खे प्ले स्टोर ते बि रखूं, त जेके असांजा दोस्त पूरी दुनिया में ठहनि किथां बि डाउनलोड करे तफ़सीर मां फ़ाइदो हासिलु करे सघनि। हीअ तमामु हिकिड़ो वॾो कमु आहे तफ़सीर जो ऐं पूरी अहले सुन्नत वल जमात जे लाइ फ़ख़्र जी ॻाल्हि आहे। बिल्कुलु। हीअ जेको तफ़सीर आहे साईं जन लिखियो आहे ऐं हीअ तफ़सीर साईं जन 19 सालनि में लिखियो आहे। माशाअल्लाह, मुसलसल लगातार उन दौरान साईं जन पंहिंजा जलसा, तक़रीरूं, वाइज़, बयान उन दौरान साईं पढ़ाईंदा बि हुया। वॾी ॻाल्हि आहे न साईं। उन दौरान माना 19 सालनि जी मुसलसल जिदोजहद खां पोइ साईं जन जेको आहे हीअ तफ़सीर अहसनुल बयान। माशाअल्लाह साईं, इहो इश्क़ आहे जो साईं जन बयान बि कनि था ऐं मदरसे खे बि टाइम ॾियनि था, ॿियनि कमनि खे बि मुंहुं ॾियनि था ऐं उन खां अलावा किताब, उन खां अलावा साईं जन जो वॾो किताबु जेको आहे
इहो आहे अल फ़यूज़ातुल मुस्तफ़वी शरह शमाइल मुहम्मदीअ शमाइल तिरमिज़ीअ जो शरह, जंहिंजे लाइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद पाक आहे त जंहिं घर में शमाइल तिरमिज़ी आहे उन घर में ॼण मां मुस्तफ़ा पाण आहियां। सुभान अल्लाह, माशाअल्लाह। हीअ किताब साईं सिंधी ज़ुबान में तर्जुमो करे अहले सुन्नत वल जमात बल्कि पूरे उम्मत मुस्लिमा खे जेके सिंधी पंहिंजा रहनि था उन्हनि जे लाइ हिकिड़ो अजीब तोहफ़ो आहे, सुठो तोहफ़ो आहे। ॿियो साईं ये प्ले स्टोर ते किताब मौजूदु आहिनि, को दोस्त या असल में साईं असां पंहिंजो कोशिशि कयूं पिया त जेके बि असांजी डेटा असां कलेक्शन कयूं जी जी ऐं असांजी वेबसाइट बि ठहियलु आहे bulbulmadina.com, जी जी उन ते अपलोड कयूं त जेके बि असांजा पंहिंजा सुन्नी हज़रात या जेके जंहिं मसलक सां ताल्लुक़ रखनि था उहे इन मां फ़ाइदो हासिलु करे सघनि। साईं मोहम्मद इदरीस डाहिरी, साईं मोहम्मद इदरीस डाहिरी, इदरीस डाहिरी अहले सुन्नत जी आही जान, अहले सुन्नत जी आही जान। हाँ तफसीर लिखियो कुरान जो आतो है, तफसीर लिखियो कुरान जो आतो, करम कयो थई ही रहमान, करम कयो थई ही रहमान। साईं मोहम्मद इदरीस डाहिरी, साईं मोहम्मद इदरीस डाहिरी, इदरीस डाहिरी अहले सुन्नत जी आही जान, अहले सुन्नत जी आही जान। है जावेद बीचे तुझी मोहब्बत, है शानवाज बीचे तुझी सोहबत। माशाअल्लाह उहा दरसगाह आहे जिते साईं जन क़िबला साईं जन दीनी तइलीम हासिल कई। अॼु बि हज़ारे जेके तालिब इल्म आहिनि उहे फैज़याब थियनि था। अॼु बि फैज़ जारी आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे त हीउ फैज़ ता क़यामत तक जारी सारी रहे। जी आही जान, अहले सुन्नत जी आही जान। साईं मोहम्मद इदरीस डाहिरी, साईं मोहम्मद इदरीस डाहिरी इदरीस मथा आका अणखुट एहसान कये, लख शुक्र करे। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मां आहियां अव्हांजो पंहिंजो होस्ट शानवाज़ अली क़ादरी। जीअं त असां फाइनली हींअर उन हस्ती वटि पहुता आहियूं जंहिं सॼी ज़िंदगी पंहिंजी मदीने वारे साईं जे इश्क में बसर कई ऐं उन जे औलाद बि जेको अॼु ताईं मदीने वारे साईं जी ग़ुलामी ॾींदा अचनि पिया। इंशा अल्लाह ताला ता क़यामत ताईं फैज़ जारी रहंदो। साईं हज़रत अल्लामा मौलाना साईं बुलबुल मदीना मोहम्मद इदरीस डाहिरी साहिबु साईं जन वटि मौजूदु आहियूं। साईं जन सां अॼु ज़िंदगी बाबति ॻाल्हि ॿोल कबी त तव्हां पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारी ऐं कीअं तव्हांजो इल्म ॾे लाड़ो थियो। साईं जन खां सॼो हवालो अव्हांखे ॿुधाईंदासीं त हीउ प्रोग्राम ॾिसणु न विसारींदा, वधि खां वधि शेयर कंदा। पुराणियूं यादूं, पुराणियूं यादूं। अचो त साईं जन सां गुफ़्तगू जो सिलसिलो जारी कयूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। साईं क़िबला कहिड़ा हाल? ख़ुशि अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा एहसान सुने रसूलुल्लाह जे सदके। सभ खां पहिरियां साईं तव्हांजा लख एहसान। तव्हांजी तबियत बि नासाज़ आहे, तव्हां असां गुनहगारनि लाइ टाइम कढियो, असांखे टाइम नौजवान आहियो। तव्हांजो हीउ शौक़ु जेको आहे सो तारीफ़ ऐं तहसीन जे क़ाबिल आहे। जी साईं, असांखे ख़ुशी आहे त असांजा नौजवान जी जी हिन पासे तवजो कनि, हिन पासे शौक़ु रखनि। जी जी ऐं शौक़ु रखियो आहे, इहो शौक़ु तव्हांजो दाद ॾियण जे क़ाबिल आहे। माशाअल्लाह। जेतिरो दाद ॾिजे ओतिरो थोरो आहे। जी जी असां ज़ईफ़नि जी दुआ आहे त अल्लाह ताला तव्हांखे इन शौक़ में तरक़ी अता फ़रमाए, कामयाबी अता फ़रमाए। आमीन आमीन। ऐं अहिड़ा ॿिया बि तव्हां प्रोग्राम ठाहींदा रहो। साईं मां हिकिड़ो सोचियो त छो न प्रोग्राम अहिड़ो कजे इस्लामी, जेके ॿिया सिंध जा मशहूरु हस्तियूं आहिनि या मशहूरु गुलूकार थिया हिकिड़ो, उन्हनि जा प्रोग्राम अचनि था, पर अॼु ताईं अहिड़ो प्रोग्राम न थियो आहे कंहिं आलिम दीन जी ज़िंदगी बाबति ॻाल्हि ॿोल कजे, उन ज़िंदगी कीअं बसर कई या नात ख़ान ज़िंदगी कीअं पिया गुज़ारीनि। त मां सोचियो त हिकिड़ो प्रोग्राम खणी अचिजे त तव्हां वधीक दुआ कजो। असां तव्हां खां दुआ बि वठणु आया आहियूं, कुझु ॻाल्हि ॿोल बि कंदासीं। भली कयो, भली कयो। पुराणियूं यादूं, पुराणियूं यादूं। साईं सभ खां पहिरियां तव्हां खां हिकिड़ो सुवालु असां कंदासीं त तव्हां इल्म दीन कॾहिं हासिलु कयो, कहिड़े दौर में? 1900
47 में मुंहिंजी विलादत आहे, जी साईं, ॼम आहे। माशाअल्लाह। 6 साल खां पोइ मूं ॻोठ हाजी ग़ुलाम हैदर ॾाहिरी में जी जी उस्ताद रहंदो हो, उस्ताद कारी हाफ़िज़ अल्लाह बचायो जी साईं, चन्नू जी साईं, बिलालपुर जो, जी जी सेवण जे भर में जेका बिलालपुर आहे जी जी साईं, उहो रहंदो हो। उन वटि मूं क़ुरान करीम पढ़ियो। अच्छा, उन खां पोइ 3 उस्ताद हुआ इन मदरसे में, फ़ारसी अरबी लाइ। जी हिकिड़ो मौलाना अब्दुल रज़ाक ॾाहिरी जेको निम जे ॻोठ में वफ़ात करे वियो, ॿियो उस्ताद मौलाना ख़ान मोहम्मद ॾाहिरी जी जंहिंखे तक़वा ऐं परहेज़गारी करे उस्ताद साईं जन पे बुज़ुर्ग सॾींदा हुआ। माशाअल्लाह, उहो नक्शबंदी सिलसिले में हज़रत पीर मिठा साईं लाड़काने वारा बुज़ुर्ग वॾा रहमत करे विया जी जी रहमतुल्लाह अलैह, उन्हनि जी बेअत हो। जी उन खां पोइ वरी हज़रत सुहिणा साईं रहमतुल्लाह अलैह सजन साईं जा वालिद, जी साईं, उन जी बेअत थियो। पोइ वरी हाजी ग़ुलाम हैदर ॾाहिरी जे मदरसे में पढ़ाइणु छॾे ॾिनई जी ऐं पंहिंजी सादी ज़िंदगी गुज़ारींदो हो। पघार वठणु या ज़मींदारनि या अमीरनि जी हेठाई करणु जी, जी। हुन खां बर्दाश्त न थी। जी, पोइ इन ज़हन जे करे हू छॾे ॾिनई हाजी ग़ुलाम हैदर खे अच्छा, ऐं चवंदो हो मरहूं त हाजी ग़ुलाम हैदर ॾिसे त मुंहिंजे पघार खां सवाइ अलाह मूंखे रोज़ी ॾिए थो। उन वटि वरी असां फ़ारसी शुरू कई जी साईं, ऐं मौलाना अब्दुल रज़ाक साईं वटि बि वरी पोइ थोरो मथे हलियासीं त सर्फ़ पढ़बी आहे, जी जी सर्फ़ ऐं नहव जा किताब। जी उन्हनि खां वरी उस्तादुल उलमा हज़रत क़िबला मौलाना साईं हाजी मोहम्मद अख्तर आई रहमतुल्लाह अलैह, जेको हिन तरह जे काफ़ी उलमा जो उस्ताद हो। अच्छा, साईं मौलाना हाजी मोहम्मद उस्मान मोराई उन जो बि उस्ताद हो। मौलाना गुल मोहम्मद जेको हाणे साईं आहे अलाह जी हयाती जी ॾेसि, साईं में ताज मस्जिद आहे। हा हा, उन जो बि उस्ताद हो। साईं मौलाना नाले मिठे मरहूम जे उस्ताद मौली अज़ीज़ुल्लाह जो बि उस्ताद हो। सुभान अल्लाह, मौलाना अब्दुल जब्बार जो उस्ताद हो। मौलाना रज़ा मोहम्मद उन्नड़ जो उस्ताद हो। जी काफ़ी उलमा जो उस्ताद हो। जी उहो वरी हाजी ग़ुलाम हैदर ॾाहिरी ॻोठ मां छॾे जी, हिन ॻोठ में आयो। अच्छा, हिन ॻोठ में मस्जिद जे भर में जेके कमरा आहिनि इहे सादा आहिनि, सादा हुआ। जी साईं, पोइ इन्हनि में उस्ताद रही ऐं असांखे पढ़ायो। जी मंतिक़ पढ़ाई, फ़लसफ़ो पढ़ाई, सर्फ़ नहव पढ़ाई, फ़िक़्ह पढ़ाई, हदीस पढ़ाई, तफ़सीर पढ़ाई। इहे जेके उलूम मुतदाविल आहिनि जी साईं। इहे असांखे पढ़ायूं। तव्हां तक़रीबन घणनि सालनि में इहो कोर्स कयो? मूं इहो 7 सालनि में, अच्छा, जी हा, मुकमल जेको मुड खां वठी करे 7 सालनि में। ऐं जेको वाइज़ वग़ैरह बयानात हा, इहो आख़िरी साल जेको हो मुंहिंजो अच्छा, पढ़ण जो, उन मूं शुरूआति कई। पहिरीं तक़रीर जेका मूं कई सा फुलनि जे शहर जे जामे मस्जिद में जी जी, हाफ़िज़ अल्लाह रखियो सूमरो हूंदो हो, अच्छा वीचारो गुज़ारे, हाणे उनजो पुटु हुयो उहो बि आहे अला गुज़ारे वियो। अच्छा साईं, पोइ उन्हनि जे मस्जिद में मूं तक़रीर पहिरीं तक़रीर उते कई। जी जी, असल मां तक़रीर जे लाइ कोन वियो हुउसि, अच्छा साईं, तक़रीर जे लाइ साईं मौलवी हाफ़िज़ अहमद सूमरो मरहूम जी। उहो हो मूंखे पाण सां वठी हलियो त तव्हां भला नात वग़ैरह पढ़ो हली। जी जी, मुंहिंजो ठीकु आहे। तेजो वियुसि त मूं साईं हाफ़िज़ साहिब जी तक़रीर ॿुधी ऐं साईं खे चयोसीं मां बि तक़रीर कयां। माशाअल्लाह, चई भली कयो। पोइ मूं तक़रीर कई, अल्हम्दुलिल्लाह। या हिते थी पोइ वरी मां हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे दरगाह ते जुमो जेको 14 तारीख़ थींदो आहे जी जी, उन ते ख़ल्क़ घणी ईंदी आहे। अच्छा, पोइ मां वियुसि भिटाई साहिब जे दरबार ते, माशाअल्लाह, उते साईं खे ख़तम शरीफ़ बख़्शियुमि ऐं अलाह साईं महिरबानी कई जो मूंखे भिटाई साईं जी ख़ुदि बि ज़ियारत थी। सुभान अल्लाह, पाण मज़ार में सुता पिया हुआ, साई चादर पियल हनि सुभान अल्लाह, सीने ताईं, मुंहुं मुबारक नूरानी हो, वार मुबारक वॾा हुआ, जी ॾाढी सोहारी वॾी हुई। पोइ ज़ियारत बि थी। पोइ उते वरी साईं जे मस्जिद जेका आहे सो उन मस्जिद जे दरवाज़े विच वारे दरवाज़े वटि बीही जी जी, ऐं मूं तक़रीर कई।
सुभान अल्लाह। पुनल फ़क़ीर हूंदो दरगाह जो ख़ादिम, जी साईं। भिटाई सुहिणे दरगाह जो। जी। उन मूंखे चयो त साईं तकीर भली कयो पर इख़्तिलाफ़ी तकीर न कजो, अच्छा। मज़हबी झेड़ा आहिनि, फ़साद आहिनि, हा। फितना आहिनि, तव्हां न कजो, बाक़ी तकीर कयो। पोइ रब जे मदद सां सुहिणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निगाह इनायत सां ऐं सुहिणे शाह भिटाई घोट रहमतुल्लाह अलैहि जी दुआ सां मूं बीठे तक़रीर कई, पर 4 कलाक सुभान अल्लाह। बीठे तक़रीर कई। ऐं उहा तक़रीर ॼण मुंहिंजे लाइ सॼी सिंध में ऐलान थी वियो, पढ़ो थी वियो। बसि तक़रीर करे मां घर पहुतुसि त ॿिए ॾींहं खां दावतूं मिलणु शुरू थियूं, सुभान अल्लाह। जलसनि जूं, मीलाद जूं, मेराज जूं, औलिया अल्लाह जे शान जूं। पोइ ईअं आस्ते 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 ये अल्लाह जे वलीअ जी करामत। बेशक निगाह करम, वलीअ जी दुआ, वलीअ जो फैज़, वलीअ जी ख़ुसूसी इनायत, सुभान ख़ुसूसी इनायत। पोइ सिंध में मशहूरी थी वई। पंजाब वारनि बि मूंखे हिकु प्रोग्राम ॾेई छिकियो, जी जी वियुसि, पर मूंखे सफ़रु ॾुखियो लॻो। जी पंजाब जो पंधु कार में थकाए विझे। जी जी। पोइ मूं चयो मां सिंध में पूरी कोन थो पवां त पंजाब खे किथां टाइम ॾियां। हाँ हज़रत क़िबला मुर्शिद सजन साईं मदज़िल आली, जी। हज़रत क़िबला मुर्शिद सुहिणा साईं रहमतुल्लाह अलैह, हज़रत पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह जन जा एॾा ख़लीफ़ा मुरीद जमायत पंजाब में घणी आहे। जी साईं। उन्हनि मूंखे हिकु ॿ दफ़ो चयो त उन खां माज़रत कयमि, मां सिंध में ई पूरो कोन थो पवां, एॾे पंध ते कीअं अचां। कराची मुंहिंजा प्रोग्राम थिया, अच्छा साईं। उर्दूअ में तक़रीर थींदी हुई, कराची में प्रोग्राम सुठा थिया, जेकब लाइन में ऐं ॿियनि इलाइक़नि में। वरी कराचीअ खां पोइ वरी बलोचिस्तान उथल में, उथल शहर बलोचिस्तान जो सुठो आहे, जी जी। उते प्रोग्राम थिया। उथल जे भर में पीर जीलानी आहिनि, उन्हनि वटि 2 टे प्रोग्राम मुंहिंजा थिया। जी जी। उथल जे भर में हिकिड़ो मौली साहिबु रहंदो आहे, दरगाह शरीफ़ ते पढ़ियो आहे, मौली अहमद रहीम, जी। सो उन वटि प्रोग्राम थिया। वरी उथल जो वॾेरो आहे, उहो उनजी ज़मीनदारी आहे, जी जी। उहो वरी पंहिंजे ज़मीन ते मुंहिंजो जलसो रखाईं, जी जी। पंहिंजी वॾी गाॾी में खणी हलियो मूंखे। ॿियो हुनजो माइट हो वॾेरो, उहे सभु गॾिजी जुलूस शकिल में गाॾीअ में वियासीं बलोचिस्तान में। अच्छा। उते बि तक़रीर थी अल्हम्दुलिल्लाह। हाणे बि उहे साॻिया माण्हू मुहबत रखनि था, जी जी। चाहिनि था, पर हाणे उनमें सफ़र जी ताक़त कान्हे। हाँ साईं। तव्हां हाणे टंगुनि में तकलीफ़ आहे, जेल में तकलीफ़ आहे, ऐं अलाह जो अहसान फज़ल ऐं करम आहे जो रब मुंहिंजी नज़र खे महफ़ूज़ रखियो आहे, माशाअल्लाह। अल्लाह साईं ऐं सलामत अकुल खे दिमाग़ खे महफ़ूज़ रखियो आहे। कमज़ोरी त आहे, जी जी। पर अलाह से महफ़ूज़ रखियो आहे। हींअर बि लिखण जे शौक़ सां अच्छा। मसरूफ़ आहियां। क़ुरान करीम तफ़सीर नमन जुल्दनि में लिखियुमि, माशाअल्लाह। छो त मूं ॾिठो त उर्दूअ में, फ़ारसीअ में, अरबीअ में त घणा तफ़सीर आहिनि, जी जी। पर असांजी सुहिणी सिंध, माशाअल्लाह। मां सिंध खे सुहिणी सिंध सॾींदो आहियां, सुभान छो त मुंहिंजी सिंध सां वालिहाना मुहबत आहे। सुभान सिंध धरतीअ सां मुंहिंजो अक़ीदो आहे, प्यारु आहे, जी जी। त असांजी पैदाश जी सरज़मीन आहे। बिल्कुलु। ऐं रुॻी असीं कोन, हिते वॾा वॾा कामिल वलीअ पैदा थिया, हाँ अलाह जा मक़बूल बाना पैदा थिया, मर्द तोड़े औरतूं वॾे कमाल वारियूं जी, जी। हिन धरतीअ में सुभान पैदा थियूं। सिंधीअ में तफ़सीर मूंखे एॾो वॾो कोन पियो नज़र आयो। पोइ मौलाना मोहम्मद उस्मान औरंगज़ादो, जी उनजो तफ़सीर आहे तनवीरुल ईमान, जी जी। पर उहो बि जदीद ॻाल्हियुनि ते कोन थो ॻाल्हाए। जी जी। मूं वरी जो तफ़सीर लिखियो त उन में किथे किथे साइंसी ॻाल्हियूं, जी जी। या किथे किथे जेके इस्लाम ते अकुल सॾाइण, अकुल वारा सॾाईंदड़ एतिराज़ु कनि था, जी जी। उन्हनि जा जवाब मुख़्तसर मगर जामिअ नमन जुल्दनि में तफ़सीर तयारु थी वियो। सुभान अल्हम्दुलिल्लाह 2 एडिशन छपियो। हाणे वरी असांजे प्यारे मौल साहिबु रहीम बख़्श दाहिरी मोरे वारे, जी जी। उन कोशिशि कई आहे त इन खे कंपोज़र जेको अॻियूं हो, जी जी। उन में ख़ाल घणा चढ़िया आहिनि। अच्छा। मथे हिकिड़ी सिट लिखी या 2, वरी सॼो पनो ख़ाली, जी जी। वरी हेॾां हलियो आयो आहे। इन ख़ाली पननि जे करे बि जुल्द वधिया, पर जेकॾहिं असीं उन में पंहिंजो लाॻीतो लिखूं, जी जी। हा, जेके उनवान आहिनि उन्हनि खे थुल्हनि अखरनि में लिखूं, जी जी। जीअं अलहम्द जा फ़ज़ाइल, त इहे लफ़्ज़ थुल्हनि अखरनि में हुजनि,
जी या सूरत बक़रा जा फ़ज़ाइल त थुल्ह न खरण में हुजनि, बाक़ी जी मुनासिब आहे ईअं। जी हाणे ईअं करण सां उहो तफ़सीर 5 जुल्दनि में थियो आहे, पर उन जे विच वारा ख़ाली पना भरिजी विया। जी साईं। उहो 5 जुल्दनि में थियो आहे, कंपोज़ बि थी वियो आहे, जी जी पर प्रूफ ॾिसण जे लाइ अञा मूंखे मिलियो न आहे। जी जी पर हीअ जेके वायरस थी विया हा साईं। ऐं मुल्क सॼो बंदि थी वियो आहे, लॉकडाउन थी वई आहे, इन जे करे जेको कमु जिते उते रुकियो पियो आहे, इन ते मुझाए छॾियो आहे आवाम खे। हा मुझाए छॾियो आहे अवाम खे, ख़वास खे। जी जी ख़वास जेके आहिनि ख़ासि माण्हू सभु छा कनि? हा साईं। हीअ त हिकिड़ी बीमारी जो ख़तरो आहे जेको पूरी दुनिया में आहे। हा साईं। महबूब सुहिणे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक मुल्क अरबस्तान में बि ॾिसो, हा साईं। फ्लाइटूं बंदि, जहाज़नि जूं उॾामूं बंदि, जी जी हरम शरीफ़नि खे चौधारी खणी कड़ा फेराया अथनि। बिल्कुलु। त बाबा ख़्याल सां हिक ॿिए खे हथु बि न लॻे, हिक ॿिए खे कुल्हो बि न लॻे, हिक ॿिए खे वेझा बि न बीहो, दुआ घुरो अलाह हिन किरोना खे ख़तमु करे। हा साईं, इन बाबति तव्हांजो छा रवियो आहे? हिकिड़ो माकड़ आई आहे वरी इहे करोना असांखे वायरस। सबक़ आहिनि अच्छा त साईं। तव्हां एतिरा कमज़ोर आहियो जो माकड़ खे बि दफ़ो नथा करे सघो। तव्हां इन जे बारे में अलाह ॾे रुजू कयो, अच्छा साईं। उन खां दुआऊं घुरो, जी रोई रब करीम जे बारगाह में सजदा कयो जी त माकड़ बि का वॾी ॻाल्हि कान्हे ख़ुदा जे अॻियां, बीमारियूं बि अलाह जे अॻियां वॾियूं कोन्हे के। जी अलाह ताला जॾहिं करम कंदो त माकड़ बि ख़तमु थी वेंदी बिल्कुलु। ऐं हीअ किरोना वायरस बि ख़तमु थी वेंदी जी ऐं वरी सुकून ऐं करार मिली वेंदो। माशा छो त असुलु ताक़त ख़ुदा जी आहे बिल्कुलु। ऐं ख़ुदा जे दरबार में वधि जेको महबूब ऐं मक़बूल वसीलो आहे सो सुहिणो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात आहिनि। बिल्कुलु। मदीने वारे साईं जे सदके दुआऊं घुरबियूं, इनशा अल्लाह ताला अवाम बि दुआऊं घुरे, बुज़ुर्ग उलमा औलिया सभु दुआऊं घुरनि, रुॻी दरगाह शरीफ़ में वेही करे न, पर पंहिंजे मुंहं सां सजदो करे रोई, जी ॻोढ़ा वहाईंदा त रहमत जा मींहं ईंदा जी जी ऐं तकलीफ़ूं सभु दूरि थी वेंदियूं। माशाल्लाह माशाल्लाह सुभान अल्लाह। साईं जन जी तव्हां गुफ़्तगू ॿुधी, साईं तइलीम किथे हासिलु कई, साईं तफ़सीर केतिरा लिखिया ऐं साईं कॾहिं खां बयानु शुरू कयो साईं जन जो तव्हां ॿुधो ज़ुबानी? पुराणियूं यादूं पुराणियूं यादूं। मां हिकु दफ़े कराची खां मोटियुसि जी साईं। त किताबु हिकिड़ो हुयो दीन मोहम्मद वफ़ाई जो लिखियलु, जी साईं। तज़किरे मशाहिर सिंध, उहो मां मुताले कंदो पियासि अच्छा कोच में। पोइ मूंखे उन मुताले कंदे शौक़ु थियो अच्छा त मां बि कुझु लिखां। पोइ मूं पहिरें नंढिड़ो किताबु लिखियो 40 हदीसूं, सुभान अल्लाह। ऐं उन खां पोइ वरी ॿियो टियों, तक़रीबन 50 जे लॻभॻि नंढा किताब आहिनि मुंहिंजा। जी माशा ऐं तफ़सीर त वॾो आहे, मूंखे हू विया नंढा किताब 50 जे लॻभॻि आहिनि। टोटल साईं किताब तव्हां घणा लिखिया आहिनि? 50 थींदो। अच्छा। ऐं शाइरी बि तव्हां कंदा हुआ? हा, माशाल्लाह। शाइरी त मां पढ़ण जे दौर खां कंदो हुउसि। माशाल्लाह शाइरी बि तव्हांजी मां काफ़ी एल्बमनि में हा पढ़ी हा आहे। हा, शाइरी मां पढ़ण जे दौर खां कंदो हुउसि अच्छा ऐं अलाह ताला ज़हन चङो ॾिनो हो। जी जी औलिया इकराम सां ख़ुशूसन जेके मज़ारात में आहिनि जी उन्हनि सां मुंहिंजी मुहबत घणी रही आहे। बिल्कुलु। असांजे पाड़े में साईं इमाम शाह रहमतुल्लाह अलैह, साईं अली मुर्तज़ा शाह, जी ॿ सैयद भाइर आहिनि, ॿई वली कामिल आहिनि, उन्हनि जे मज़ार ते मां घणो वेंदो हुउसि। जी साईं। ऐं मखदूम हाजी मोहम्मद सालिह दाहिरी खड़ खां परियां आहे, दौलतपुर खां ओरियां, अच्छा उन जे मज़ार ते बि घणो वेंदो हुउसि। हज़रत काज़ी बुज़ुर्ग रहमतुल्लाह अलैह जे मज़ार ते वेंदो हुउसि। जी भेटाई साईं रहमतुल्लाह अलैह, कलंदर शहबाज़ रहमतुल्लाह अलैह, मखदूम बिलाल शहीद रहमतुल्लाह अलैह, जी इन्हनि बुज़ुर्गनि ते मां घणा पंध कंदो हुउसि। अच्छा जॾहिं मौक़ो मिलंदो हो त वेंदो हुउसि। पोइ उन्हनि जे वसीले सां रब करीम खां दुआऊं घुरंदो हुउसि। अलाह ताला पंहिंजे वलीअनि कामिलनि जे सदके उन्हनि जे वसीले सां उहो गुनहगार जूं दुआऊं क़बूल कंदो हो। ऐं 1972 में मूंखे अलाह साईं तौफ़ीक़ ॾिनी, मूं हज जी टिकेट प्यारी, मुंहिंजी टिकेट हज जी बहाल थी। बहरी जहाज़ में, अच्छा जहाज़ हो शम्स, उन में 6 ॾींहंनि में कराची खां जिद्दे पहुतो हो। वाह। उन में हज कयोसीं। वरी ॿियो हज सफ़ीनतुल हुजाज बहरी जहाज़ में, जी उहो थियो। पोइ हवाई जहाज़नि में अच्छा टोटल साईं तव्हां हज 7 हज मूं कया।
अच्छा हज 7, बाक़ी उमिरनि जो लेखो न आहे। अच्छा अंदाज़ो कॾहिं साल में हिकिड़ो, कॾहिं 2, कॾहिं 3 जी जी उमिरा तमामु घणा अलाह नसीब कया। माशाअल्लाह या, अलाह साईं अञा तव्हांखे नसीब आमीन, तव्हांजे आमीन, पोयारनि खे आमीन, आमीन। अलाह तव्हांखे ख़ुशि रखंदो। तव्हां आमीन। असांजे जमायत अहले सुन्नत जो सरमायो आहियो। मौला मां खे पंहिंजे औलाद वांगुरु सम्झंदो आहियां, पंहिंजे बचनि वांगुरु सम्झंदो आहियां। वॾी महिरबानी। हीअ तव्हांखे तकलीफ़ मूं मां कान आई हूंदी, बाक़ी कॾहिं कॾहिं टाइम ॾियण में, जलसे में टाइम ॾियण में कोशिशि कंदो आहियां जी जी त मूंखे जल्दी फारग कयो, छो त मुंहिंजी उमिरि, एज, न न सिहत मूंखे वधीक इजाज़त नथी ॾे। असां साईं बिल्कुलु मां ऐं जावेद बी साहिबु तव्हांजूं तकरीरूं ॿुधंदा आहियूं, तव्हां मुतमिन हूंदा आहियूं ऐं असां तव्हांखे ॾिसंदा आहियूं त माना दिलि बाग़ बाग़। अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, अलाह तव्हांखे सदाईं बाग़ बहार रखे, ख़ुशि रखे, आबाद ॿियो शाद साईं रखे। हिकिड़ो सुवालु आहे त तव्हांखे बुलबुल मदीना जो लक़ब कीअं मिलियो ऐं मूंखे बूबकनि जे शहर में जी जलसो हो, जी साईं उते अंग्रेज़ी उस्ताद हो ग़ुलाम नबी भट्टी, जी साईं जेको पाण खे सॾे थो नाज़ भट्टी। नाज़ उन नाज़ भट्टी मरहूम उन बूबकनि जे जलसे में ऐलान कयो त असीं साईं खे बुलबुल मदीना जो लक़ब ॾियूं था। अॼु खां पोइ साईं जे हर इश्तिहार में नाले खां अॻु में बुलबुल मदीना लिखिबो। माशाअल्लाह मास्तर ग़ुलाम नबी नाज़ भट्टी, जी जी सुठो दोस्त हो, अखर बि ॾाढा हाई लेवल जा हूंदा हुअसि, अच्छा साईं ॾाढा भला हूंदा हुअसि। उन शुरूआत कई। माशाअल्लाह अलाह तव्हांखे ख़ुशि रखे, मदीना वारो साईं आबाद रखे। पुराणियूं यादूं, पुराणियूं यादूं। ॿियो साईं तव्हांजो माना दीन जी तरफ़ लाड़ो कीअं थो, छा मुंहिंजो तव्हांजा? ख़ुदि ब ख़ुदि थियो। अच्छा हा, मां नंढड़े हूंदे हिते जॾहिं मदरसो ॻोठ वारो मुकीम डायरी मदरसो, जी हिते 2 बुज़ुर्ग गुज़रिया आहिनि, मौलाना मोहम्मद अफ़ज़ल जी ऐं मौलाना मोहम्मद अयूब। उन्हनि जो मदरसो क़ाइमु थियलु हो। मौलाना मोहम्मद अफ़ज़ल वॾो मुदर्रिस, मुफ़्ती, वॾो आलिम हो ऐं वॾी उन बुज़ुर्ग जी इज़त हूंदी हुई। जी जी निकिरंदो हो दावतुनि ते त पुठियां माण्हू उठनि ऐं घोड़नि ते ॼञ वञे, जी ईअं हलंदा हुअसि। वरी ॿियो हो मौलाना मोहम्मद अयूब, अच्छा उहो वरी सूफ़ी ज़हन जो हो, माना ज़िकिर, फ़िक्र, विरद, वज़ीफ़ा, जी जी ऐं उन खे पंहिंजे वफ़ात जी ख़बर बि पई त मुंहिंजी फलाणे ॾींहुं वफ़ात आहे। जी जी पोइ नूर मुहम्मद कुब्बा जे मुक़ाम में हिकिड़ो बुज़ुर्ग आहे सुल्तान शाह, जी जी उन जे मज़ार ते वियो। उन हिन खे ख़्वाब में या सुजाॻीअ में अहिड़ी वज़ाहत कान थी मिले, पर उन बुज़ुर्ग फरमायसि त तव्हां वञो तव्हांजे ॻोठ जे उत्तर में आहे साईं इमाम शाह, जी उन वटि वञो, उहो तव्हां सां वधीक हक़ीक़त कंदो। पोइ साईं इमाम शाह ते आयो त साईं खेसि फरमायो त जुमे जे ॾींहुं सुबुह जो जी तव्हांजो इंतिकाल आहे। पोइ वरी पंहिंजी भेण मरहूम हुयसि, उनखे ॿुधाईं त अॼु जुमे ॾींहुं सुबुह जो मुंहिंजो इंतिकाल आहे। ऐं थियो बि ईअं। मौलाना मोहम्मद अयूब नालो हुअसि, अच्छा वॾो ज़िक्र फ़िक्र वारो माण्हू हो। ऐं मौलाना अफ़ज़ल वरी वॾो मुफ़्ती हो, अच्छा वॾो इलाइक़े जो अहम आलिम हो, वॾी इज़त वारो हो। जी जी तव्हांजा साईं वालिद बि उलमा इकराम आया? सोबती हा आलिमनि जा, अच्छा आलिमनि जा, बुज़ुर्गनि जा सोबती हा, पाबंद शरीयत जा, ॾाढी मुबारक बाशर, जी निमाज़, ख़ासि करे तहजुद जो शौक़ु घणो हूंदो हो न। जी ऐं संदुल हिकिड़ो ठाहिरायूं काठ जो मुसले जे माप ते, उन ते नफ़ल पढ़ंदा हुआ, सुभाणे उन ते पढ़ंदा हुआ। माशाअल्लाह साईं तव्हांजा मदरसा दीनी मदरसा असांजा असल में 2 आहिनि, जी साईं हिकिड़ो ही ॻोठ वारो जी ऐं ॿियो शाहपुर जहांजा वारो। अच्छा बाक़ी ॿिए पासे मूंखे माण्हू चवनि पिया, जी पर हाणे मूं में शायदि सफ़र करण जी ताक़त कान्हे। जी साईं मदरसे जे लाइ भॼ डुका थिए, 4 दोस्त उन्हनि सां मिलणु करणु, वरी जन तमीरात थिए त उन मिस्त्रियुनि मज़दूरनि राज़नि जी देखभाल करणु। जी सो मुंहिंजा पुटड़ा अलाह ख़ुशि करे न, हिकिड़ो त हैदराबाद रही पियो आहे, जी साईं उहो ठेकेदारी पियो करे, ऐं भलो आलिम आहे ऐं भलो हाफ़िज़ आहे। जी जी ऐं ॿियो वरी असदुल्ला, अलाह सां ख़ुशि करेसि। आमीन हीअ मुंहिंजो पुटु जेको आहे सो सॼे घर खे, मूं पीउ खे, पंहिंजे अमड़ खे, भेनरनि भाइरनि खे, नंढनि वॾनि खे, मतिलबु त सभिनी खे थो संभाले। जी जी दवा दरमला, कपिड़ो लटो वठी अचणु, शइ ॿारनि जे लाइ,
जी मक़सदु आहे त हीअ पंहिंजे पूरी सोच ते लहे पियो। माशाल्लाह। अल्हम्दुलिल्लाह हाफ़िज़ क़ुरान बि आहे जी ऐं मदरसे जी शाहपुर जहाना वारे जी बि देखभाल ही पियो करे, अच्छा। ॻोठ वारे जी बि ही थो करे। अल्हम्दुलिल्लाह अलाह सां वधीक सालियो कंदुसि। आमीन आमीन। वॾो पुटु मुंहिंजो आशिक़ हुसैन आहे, जी त उन खे वरी ॼमत ई दिलि जी तकलीफ़ हुई, अच्छा। दिलि जो वाल कमज़ोर हो। उहो असरु अञा बीठो अथसि। रब हयाती ॾिनसि, अलाह ख़ुशि करे। मालिक मिठे बख़्शे ॾिनो आहे असांखे, अलाह अञा बि हयाती ॾींदुसि। नेक वज़ीफ़ा विरद दुआऊं घणियूं पढ़ंदो आहे जी ऐं इंतिहाई शरीफ़ आहे, चोट जो शरीफ़ आहे। स्कूल में अरबी टीचर आहे शाहपुर जहाना वारे में, उते उस्ताद बि हिन खे ॾाढी इज़त ॾींदा आहिनि हिन जे शराफ़त जे करे। ऐं गोसरो उस्ताद न आहे, जी जी हर क़ीमत में स्कूल में ज़रूरु पहुचबो, जी शागिर्दनि जो पीरियड वठंदो, पोइ मोकल थींदी, पोइ हली वेंदो। माशाल्लाह साईं, तव्हांजा सभई शहज़ादा तमामु प्यारा ऐं मोहबती आहिनि, जीअं तव्हां हुन अल्हम्दुलिल्लाह। रस्ते ते आहिनि। अल्हम्दुलिल्लाह। जीअं साईं असदुल्ला साहिबु आहे, हा, मां हा। साईं जन खे चयुमि त साईं जन ॾे असाईंदासीं, साईं असांखे वेलकम कयो। अलाह साईं जन खे ख़ुशि रखे। ॿियो हिकिड़ो त असांजी ख़ुशनसीबी आहे, तव्हांजो जेको हिकिड़ो फर्ज़ंद आहे साईं उबैदुल्ला डायरी जी साहिबु, हा, अहले सुन्नत ते उन ते नाज़ आहे जो हा, अहिड़ो वॾो आलम, भलो आलम आहे, माशाल्लाह इल्म जो भलो आहे, रुॻी तक़रीर जो न पर इल्म जो भलो आहे। माशाल्लाह। नंढड़ी उमिरि में ऐं सरकार जे दीन जी ख़िदमत करे पियो। जिथे असां ॿुधंदा आहियूं त माना ईअं महसूसु थींदो आहे असांजो ई वॾो आहे ऐं दिलि ख़ुशि थींदी आहे। माना अहले सुन्नत जो सरमायो आहे, साईं जन जो आहे, तमामु बहितरीनु आहे। उन जे बारे में तव्हां छा चवंदा पंहिंजे औलाद? न, मूंखे उन जे लाइ बेहिसाब ख़ुशी आहे, जी छो त सिर्फ़ु वाइज़ ई न आहे। जी वाइज़ करणु अॼु आसान आहे। जी माण्हू रिकॉर्ड ॿुधी, तक़रीरूं कयल ॿुधी, पोइ उन्हनि ते वरी पाण पिया तक़रीरूं कनि। हा हा त हीउ उहो न आहे। जी। हिन खे क़ुरान करीम जे माना ते, तफ़सीरनि ते, हदीस जे शरहनि ते, हदीसुनि ते उबूर आहे, बाक़ाइदो उबूर आहे। अच्छा। हीअ जेका तक़रीर कंदो आहे न, असां पंहिंजे तहक़ीक़ ते कंदो आहे जी ऐं ज़िमेदारी सां कंदो आहे। सुभाणे केरु पुछे त हदीस किथे आहे, जी या इहो तफ़सीर कहिड़ो आहे, जी किथे कहिड़े सुफ़े ते इहा ॻाल्हि आहे, उहा ॿुधाए वेंदो आहे। माशाल्लाह साईं, दरगाह मशहूरी शरीफ़ ते हिन साल जेको प्रोग्राम हो, उते हा। साईं जन आया, हा हा, तमामु बहितरीनु हिकिड़ी तक़रीर साईं कई। हा, हा। जेके बि अवाम आई उन्हनि जी माना दिलि बाग़ बार बाग़ थी वई। बार असां थी, पाण ॿुधोसीं, साईं जन उन्हनि खे लखनि इज़तुनि सां नवाज़ियो। हा, असां हुते बिल्कुलु। मौजूदु हुआसीं। बिल्कुलु, माशाल्लाह दिलि बिल्कुलु। बाग़ बार पई थिए। बिल्कुलु। अलाह साईं तव्हांजे बचन खे हमेशह सलामत रखे, अल्लाह फैज़ हमेशह हलंदो रहे। अल्लाह आमीन। पुराणियूं यादूं, पुराणियूं यादूं। साईं जन, तव्हांजा मुर्शिद ग्रामी कहिड़ा आहिनि? मुंहिंजा मुर्शिद साईं, पहिरें मूं बेअत की हज़रत सोणा साईं जी, अच्छा। अलाहाबाद शरीफ़ वारा बुज़ुर्ग। जी जी हुन जो पहिरियों जेका दरगाह खुली हुई राधन स्टेशन ते, जी जी फ़क़ीरपुर शरीफ़ जे नाले सां, हा, मशहूरु दरगाह। पोइ उते मूं साईं जन जी बेअत कई माशा नक्शबंदी सिलसिले में। साईं जन जेसि ताईं हाल हयात हुआ, जी साईं जन सां बसी रही। वरी खेनि जन अलाह घुरायो त पोइ सिंधन साहिबज़ादे हज़रत क़िबला सजन साईं जी सुभान बेअत मूं कई। माशाल्लाह। बाक़ी ॿिया सिलसिला जेके आहिनि, चिश्तिया, शाज़लिया, शातिबिया, कई सिलसिला आहिनि औलिया इकराम जा। उन्हनि जी वरी मदीने मुनवर में जेके बुज़ुर्ग आहे, हिकु बुज़ुर्ग हो शेख रमज़ी, जी ॿियो शेख फ़हमी, उन्हनि खां वरी मूं इहे सिलसिला हासिलु कया। अच्छा। उन्हनि जी इन सिलसिले में बेअत कयमि ऐं उन्हनि मूंखे इन्हनि सिलसिलनि में इजाज़त ऐं ख़िलाफ़त ॾिनी। ऐं हज़रत सोना साईं जन बि मूंखे सनद ॾिनी, जीअं खेनि पीर मिठा साईं सनद ॾिनी न, अच्छा। साॻिया उहे अल्फाज़। माना तव्हां हाणे मुरीद कयो, ज़िक्र ॾियो, जमायत ठाहियो, तव्हांखे असांजी इजाज़त आहे। अच्छा। साईं सोना साईं जन बि इजाज़त ॾिनी ऐं मदीने तैयब जे बुज़ुर्गनि बि इजाज़त ॾिनी, सिलसिला बि ॾिनऊं। महिरबानियूं कयूं। माशाल्लाह साईं, तव्हां जंहिं दौर में तइलीम हासिलु कई, उन दौर जी तइलीम में हिन दौर जी तइलीम में उन वक़्त में दर्से क़ुरान ॾे, दर्से हदीस ॾे, दर्से फ़िक़ह ॾे शौक़ु घणो हो। अच्छा। हाणे ओॾा शौक़ु घटिजी दुनियावी तइलीम ॾे थी वियो आहे। जी दुनियावी तइलीम बुरी न आहे, जी साईं। दुनियावी तइलीम बि इल्मु आहे मुस्तक़बिल। ऐं इल्म में जेतिरो माण्हू मथे अचे ओतिरो सुठो आहे।
इंजीनियरी आहे, डॉक्टरी आहे, ॿिया शोबा आहिनि। इन्हनि में जो असीं अंग्रेज़नि जा मुहताज रहूं, उनजे बजाए पंहिंजा मुस्लमान हुजनि, उहे अॻियां अचनि। उन्हनि जी तरक़ीअ जे लाइ मां दुआ घुरंदो आहियां। मुंहिंजा अलाह, मां त गुनाहगार आहियां, पर असांजे मुस्लमाननि खे, मदीने वारे घोट जे उम्मतनि खे हर शोबे में मथे आण। तूं करीम रहीम रब आहीं, तूं मथे आणे सघीं थो। छो त असीं अंग्रेज़नि जा मुहताज रहूं, यहूदनि जा मुहताज रहूं, ईसाइनि जा मुहताज रहूं, उनजे बजाए जे असांजा मुस्लमान अॻिते अचनि साइंस में, डॉक्टरीअ में, ॿियनि शोबनि में, त इहो असांजे लाइ बहितरु आहे। पुराणियूं यादूं, पुराणियूं यादूं। ॿियो तव्हां खां हिकिड़ो सुवालु आहे त हिन दौर में हर माण्हू परेशान आहे, हर को चए थो मां अॻिते आहियां, मां अॻिते आहियां। असुलु रस्तो कहिड़ो वठे नौजवान? जा तव्हां हिन खां 100 साल पोइ ते हलिया वञो, जी साईं, पोइ ॾिसो त उन दौर में केरु हा। ॿियूं जेके बि जमायतूं आहिनि से पोइ थियूं आहिनि, जी साईं, ऐं पोइ का इंडिया खां आई आहे, का ईरान खां आई आहे, का सऊदी अरब खां आई आहे, पर इहे पोइ जूं आहिनि। असुलु पुराणी जेका तनज़ीम ऐं जमायत आहे, सा अहल सुन्नत वल जमायत आहे। ऐं उहे बि उन में बि लिक कई वई आहे के पाण खे अहल सुन्नत जमायत सॾाइनि था, पर आहिनि कोन। ऐं उन्हनि जी ख़बर कीअं पवंदी? जो उहे मदीने वारे साईं ते अस्सलातु सलाम अलैका या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह अची सलाम पढ़नि, या हबीब अल्लाह अची सलाम पढ़नि, या नबी अल्लाह अची सलाम पढ़नि, या हुज़ूर सुहिणे खे सॾणु दुख में ग़म में। जीअं हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भुटाई फरमायो आहे त मदीने जा घोट सुण मुंहिंजा सॾड़ा, कज मुहम्मद मोट आसी तुंहिंजे आसिरे। त इन तरीक़े सां जेको सॾे मञे उहो सचो सुन्नी आहे। बाक़ी सुन्नत जमायत जे लफ़्ज़ में लिकल आहिनि, अंदरूनी तौर उहे सुन्नी न आहिनि। पोइ कंहिंजो रसूलुल्लाह पाक सां तल्लुक़ु घटि आहे, कंहिंजो वलीअनि सां घटि आहे, कंहिंजो सहाबनि सां घटि आहे। पर असां जेकॾहिं 100 साल पोइ ते वञूं था त असांखे सभु मिलनि था जेके नबी सुहिणे जा आशिक़, असहाबनि जी अदब वारा। भिटाई साईं फरमायो चारई चङा चौधार हुआ हे कांदा हबीब सी। हाणे भिटाई साहिबु मुल्लो त कोन हो न, रुॻी इल्मु बि होसि, अकुल बि होसि, इश्क बि होसि, पर हुनखे हक़ु नज़र आयो तॾहिं बयानु कयईं चारई चङा चौधार हुआ हे कांदा हबीब सी। असीं पंहिंजे ॿियनि मुल्कनि ॾे वञण जे बजाए रुॻी सिंध जे बुज़ुर्गनि खे ॾिसूं। मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी, मखदूम अब्दुल रहीम गिरहोरी, ख़्वाजा मोहम्मद ज़म्मा लुआरी शरीफ़ वारो, ऐं हज़रत मखदूम बिलाल शहीद, हज़रत कलंदर शहबाज़, ऐं हज़रत रोज़े धणी सुहिणो पीर सिंह पागारनि जो वॾो बाबू सैयद मोहम्मद राशिद रहमतुल्लाह अलैह, मखदूम अब्दुल गफ़ूर हुमायूनी। अहिड़ा कई बुज़ुर्ग आहिनि जन जी असीं अक़ीदत पढ़ूं था, किताब पढ़ूं था त अल्हम्दुलिल्लाह इहो ई असां वारो अक़ीदो ऐं ज़हन आहे त अलाह जे हबीब खे मुहबत सां सॾु कबो त महिरबानी थींदी, अर्ज़ु कबो त क़बूल कंदा, दीदार बि कराए सघनि था। ऐं अॼु बि नबी साईं ईअं ई ज़िंदा आहिनि जीअं सहाबनि सां गॾु ज़िंदा हुआ। या मेराज वारी राति नबीअनि खे निमाज़ पढ़ाईंदे बैतुल मक़दस में ज़िंदा हुआ, या आसमाननि जो सैर कंदे मलाइकनि खे निमाज़ूं पढ़ायूं, अलाह जो दीदार कयूं जीअं उन दौर में ज़िंदा हुआ। त अॼु बि असांजो महबूब अहिड़ो ई ज़िंदा आहे। पुराणियूं यादूं, पुराणियूं यादूं। मूंखे ज़िंदगी में वधि तकलीफ़ थी, एक्सीडेंट थियो मुंहिंजो। अच्छा, हा, मां पंहिंजो ख़ैरपुर मीरस खां जलसो करे मोटियुसि, राति जो टाइम हो, कंडियारे खां परियां। ड्राइवर जेको हो सो उन तकड़ करी त रांग साइड ते हलियो, पंहिंजे ते न हलियो। पोइ उन रांग साइड ते हलंदे हिकिड़ी गाॾी पे वई, हुन सोचियो त उन खां क्रॉस कयां, पर क्रॉस करण जे बजाए हिकिड़े वन में वञी गाॾी लॻी। वण में गाॾी लॻी त मुंहिंजी हीअ टंग सॼी भॼी पई, ऐं हीअ रान खां हेठि ही जेका आहे इहा सफ़ा चिकना चूर थी वई, ढकणी बि भॼी पई हेसि ताईं। पोइ वरी कराचीअ में इस्पताल आहे हॾनि जी,
मोहम्मद अली शाह हॾनि जो माहिर डॉक्टर हाणे गुज़ारे वियो आहे। पोइ उन वटि मूंखे खणी विया दोस्त मुंहिंजे मुर्शिद करीम जा ख़लीफ़ा फ़क़ीर मौलाना मौली मोहम्मद रमज़ान लाखो, मौलाना इमाम अली साहिबु ऐं कारी शाह मोहम्मद साहिबु, इहे जेके साईं सॼण साईं जा ख़लीफ़ा ऐं मुहबत वारा उन वटि खणी विया। पोइ उहो डॉक्टर साहिबु एॾो क़ाबिल हुओ, हीअं मुंहिंजे टंग खे हथु हणी मूंखे चई त तव्हां रो न, मूंखां पाणी पियो अखियुनि मां, तव्हां इनशाला उथी हलंदव, दुनिया ॾिसंदी आहे। अल्हम्दुलिल्लाह थियो बि ईअं। एक्सीडेंट खां पोइ साईं तव्हां छा महसूसु कयो या? बसि एक्सीडेंट खां पोइ मूंखे हिकु त मूं ॾिठो त असांजे फ़िक़ह जो इमाम हज़रत इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह आयो आहे ऐं जमायत निमाज़ लाइ तयारु आहे ऐं साईं निमाज़ पढ़ाई आहे। वरी ॾिठुमि त हज़रत गौसुल आज़म पीरनि जो पीर हज़रत बादशाह पीर सुहिणो रहमतुल्लाह अलैह आयो आहे ऐं मूंखे ईअं हथु हणी ऐं फरमाइनि पिया त तव्हां परेशान न थियो, तव्हां ठीकु थी हलंदव। इहे ॿ अहम ज़ियारतूं थियूं। मां तमामु घणी ईंदी, पुछण माण्हू ईंदा, डॉक्टर साहब चवंदो त ये बड़ा पीर है भाई, कोई मामूली आदमी नहीं है, देखो कितनी खल्क आती है, ये सब मोहब्बत से आते हैं, रोते हैं, दुआएं करते हैं, खिदमत करते हैं। बहर सूरत दुआ कयो अल्लाह ताला बाक़ी ज़िंदगी अमन सां सेहत सां सलामती सां गुज़ारण नसीब करे ऐं अञा बि वस वाक आहर पढ़णु लिखणु इन शोबे सां मुहबत ॾे। पुराणियूं यादूं पुराणियूं यादूं। साईं क़िबला तव्हां खां हिकिड़ो सुवालु आहे मुंहिंजो। असांजो आहे स्टूडियो ऑडियो रिकॉर्डिंग जो, त उते जीअं नात रिकॉर्ड कंदा आहियूं दफ़ ते या ज़िक्र ते, त काफ़ी जेके कम इल्म माण्हू हूंदा आहिनि या उहे कमेंटूं कंदा आहिनि हीअ नात मक़बूल न आहे, तव्हां हीअ छा पिया कयो, इन बाबति असांखे ॿुधायो। उन्हनि ॾे तव्हां तवजो न रखो। अच्छा साईं, असल तव्हां पंहिंजी पकी नीयत ठाहियो त असीं हीअ कमु था कयूं, जी अल्लाह राज़ी थिए, अल्लाह जो सुहिणो नबी सल्लल्लाहु अलैहि असांखे राज़ी थिए। जी साईं, अल्लाह जो हम्द, नबी सुन जी सना तारीफ़, नात जेका आहे सा महबूबनि करीमनि जी सना खे चइबो आहे सुभान अल्लाह। ऐं अल्लाह जे हबीब जी सना सां ख़ुदि अल्लाह राज़ी थो थिए। जी जी, अल्लाह पाण पंहिंजे हबीब जी सना करे थो, रफ़अना लका ज़िक्र कर, सुभान अल्लाह। असां तुंहिंजे लाइ तुंहिंजे ज़िक्र खे बुलंद कयो आहे। जी साईं, जिते बि अल्लाह फरमाए थो मुंहिंजो ज़िक्र हूंदो त महबूब तुंहिंजो ज़िक्र बि हूंदो, ऐं न मां ज़ुकिर तूं ज़ुकिर त मई आहे, माशा क़ुदसी हदीस आहे। जिते मुंहिंजो ज़िक्र थींदो उते अव्हांजो बि ज़िक्र थींदो। हीअ ख़ुदा ई मुस्तफ़ा जो ज़िक्र बाइसे बरकत आहे, बाइसे रहमत आहे, बाइसे सवाब आहे। इन में तव्हां माण्हुनि जी तानबाज़ीअ ॾे, टोकबाज़ीअ ॾे तवजो न कयो। तव्हां पंहिंजो सिलसिलो जारी रखो, ख़ुदा तव्हांजी नियत दुरुस्त कंदो। तव्हांजी हीअ हिन दुनिया जी बि भलाई आहे ऐं अॻे जी भलाई। महिरबानी। पुराणियूं यादूं पुराणियूं यादूं। साईं आख़िरी में नौजवाननि खे या जेके ॿुधी रहिया आहिनि उन्हनि खे तव्हां को अहिड़ो मैसेज ॾियो दीन जो। नौजवाननि जे लाइ सुहिणे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकु ख़ुशख़बरी ॾिनी आहे। जी साईं, पान फरमायो अथनि त क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह जे कुदरती छांव में यानी अर्श जे छांव में उहो नौजवान हूंदो जेको पंहिंजी जवानी अल्लाह जे इबादत में मसरूफ़ रखे। सुभान अल्लाह। शाबुन नशफ़ी इबादत अल्लाह, ये हदीस पाक जा अल्फाज़ आहिनि। जी साईं, उहो नौजवान जेको अल्लाह जे इबादत में शुरू थियो, महव रहियो ऐं पंहिंजे ज़रूरी रोज़गार जे माश जे कमनि खां टाइम बचाए, बाक़ी टाइम जेको आहे सो फज़ूल न वञाए, उहो बाक़ी टाइम में अल्लाह जी इबादत करे, नफ़िल पढ़े, तिलावत क़ुरान करे, ज़िक्र पढ़े, हुज़ूर ते दुरूद पढ़े, अल्लाह खे यादि कंदो त उनजी नौजवानी जेका आहे सा वरी काराइती आहे। सुभान अल्लाह। नबीअनि सगोरनि जो मक़ाम आहे जी, जवानी में इबादत करणु। माशा नबीअनि सगोरनि जो मक़ाम आहे जेको जवानी में इबादत थो करे, उन खे नबीअनि जे उन मक़ाम जी बरकत नसीब थींदी।
उहो फैज़ नसीबु थींदो आहे, महिरबानी नसीबु थींदी। नौजवाननि खे घुरिजे त पाण में मीटिंगूं कनि, जी साईं। कचहरियूं कनि, पर ख़ासि इन दीन जे दर्द लाइ जी साईं। त भई असीं इंसान आहियूं, असांखे इंसान कंहिं बनायो। असांजी अमड़ अबो उन्हनि खे अलाह ताला पैदा कयो। मनीअ जो हिकिड़ो कतिरो आहे जेको पीउ जे पुठीअ मां निकिरे थो, जी माउ जे छातीअ मां निकिरे थो, गॾिजनि था, उन मां थो इंसानु ठहे। पोइ कंहिंखे पुटु थो बनाए, कंहिंखे न्याणी थो बनाए, पर अहसान सभु अलाह जा आहिनि। बिल्कुलु। अॼु असांखे जेकॾहिं को सुठी दावा थो खाराए, सुठो कपिड़ो थो ॾे, सुठी टोपी थो ॾे, त असीं उन जा ममनून मशकूर हूंदा आहियूं, उन जा इहो थोरा ॻाईंदा आहियूं। पर जंहिं अलाह असां ते हेॾी महिरबानी कई, उन जा असीं थोरा अहसान विसारियूं न, उन्हनि खे यादि कयूं, हिक ॿिए खे सलाहूं ॾियूं, हिक ॿिए खे मशवरा ॾियूं, हिक ॿिए खे सुहिणी सोबत जो ॾसु ॾियूं, सालिहनि रब्बानी आलमनि नेकोकारनि जे सोबत में वञूं ऐं अलाह जो ज़िक्र ख़ासि करे घणो कयूं। माशाअल्लाह साईं जन जो तव्हां ॿुधे गुफ़्तगू सॼी ज़िंदगी साईं जन मदीने वारे साईं जी दीन जी ख़िदमत में गुज़ारी। साईं जन खे दुआ कजो त अलाह ताला साईं जन खे सिहत ॾे, साईं जन जे बचन खे हमेशह आबाद रखे, ही फैज़ ता क़यामत ताईं आबाद रहे। तव्हांजा लख साईं अहसान असां गुनाहगार अलाह ताला तव्हांखे ख़ुशि रखे। मां जे लाइ दुआगू इंशा अल्लाह आहियां ऐं रहंदुसि। जी साईं। जो तव्हां इन शौक़ सां आहियो, जी साईं। जेको शौक़ु वक़्त जी ज़रूरत आहे, जी जी हिन वक़्त जी ज़रूरत आहे। जी जी असांजे सिंध जा वॾा वॾा बरख आलिम, जी साईं। अलाह उन्हनि खे बेहिश्त नसीबु कयो हूंदो यकीनन, जी उहे बि सादगीअ में अलाह ॾे रवाना थी विया, पंहिंजे बारे में कुझु ॿुधायूं कोन। जी साईं। असांजा उस्ताद साईं हूंदा मौलाना हाजी मोहम्मद रहमतुल्लाह अलैह, उन्हनि खां असीं पुछंदा हुआसीं असांखे पंहिंजी ज़िंदगी लिखारायो, न लिखाराईंदा हुआ। इहे असांजा बुज़ुर्ग सादगी पसंदि हुआ। मौलाना हाजी मोहम्मद दाऊद साईं नाले मिठ जो वालिद हो, मौलाना हाजी उस्मान साईं ऐं मौलाना अब्दुल रहीम लिगारी साहिबु, इहे सभु सुठा सुठा आलिम, पर पोइ उन्हनि खे पंहिंजी सोच ई त इन्हनि जी ज़िंदगीअ ते वॾा वॾा किताब लिखिजी वञनि हा ऐं उहा असां सिंधियुनि जी ख़ुशकिस्मती थिए हा, भलो थिए असांजे लाइ। दुआ कयो अलाह करे जेके हाणे आहिनि इहे वरी इन पासे शौक़ु रखनि। उबैदुल्ला मुंहिंजे पुट खे बि तव्हां कवर कयो, उन खे बि चयो बाबा टाइम ॾे ऐं असीं तोखां इंटरव्यू वठंदासीं, त पोइ उहो बि सुठी तव्हांखे कैफ़ियत या हक़ीक़त बयानु करे असां इन लाइ क़दम खयों आहे, ॿुधाए सघे। न सुठो कयो, ॾाढो सुठो कयो। असीं तव्हांखे हिन जे मुआमिले में मुबारक था ॾियूं ऐं दुआ था कयूं त अलाह ताला अव्हांजा क़दम मज़बूत करे, अव्हांखे अलाह ताला भला साथी ॾे, भला मुआमिला ॾे, जेके तव्हां सां हिन भले कम में साथ ॾियनि था वञनि कनि। आख़िर में साईं असां लाइ हथड़ा खणी दुआ। अल्लाहुम्मा आमीन। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिना मुहम्मद सय्यिदिल मुरसलीन अशरफिल अव्वलिन आखिरीन सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि वसहबिहि। या रब्बल आलमीन, ही नौजवान तुंहिंजी दीनी उलमा जे मुतालिक़ मवाद गॾु करण में निकिता आहिनि। या अल्लाह तूं हिननि खे कामयाबी अता फरमा, कामयाबी हिननि जा क़दम चुमे, हिननि खे इन पासे मज़ीद तरक़ी अता फरमा ऐं हिननि खे इन कम में मुआविन ऐं मददगार अता फरमा। या अल्लाह जेके रुकावटूं आहिनि उहे दूर फरमा। या अल्लाह मूं गुनहगार जी हिननि जी दुआ मंज़ूर फरमा। क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी शान हबीबिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैति व बारिक जामिद बीचे तुझी मोहब्बत है, शानवाज़ बीचे तुझी सोहबत, करे छॾियो सभिनी खे हैरान, करे छॾियो सभिनी खे हैरान। साईं मोहम्मद इदरीस डाहिरी साईं।